आयो लाल कयो झूलेलाल। तव्हां सभिनि जो स्वागत आहे इंडिया वर्सेस पाकिस्तान T20 वर्ल्ड कप में जेको थी रहियो आहे 5 सालनि खां पोइ। त हलो मां तव्हां सभिनी उन्हनि 11 प्लेयरनि सां मुलाक़ात करायां। त पहिरियों प्लेयर आहे मिठाईअ वारो राहुल कृपलानी, ऐं पोइ आहे चांहि वारो रोहित साधवानी, किराने वारो विराट खेमानी, रेडीमेड वारो सूर्या आडवाणी, फर्नीचर वारो ऋषभ पामनानी, नाश्ते वारो हार्दिक पंजवानी, बीसीए वारो जडेजा राजवानी, वाइन वारो अश्विन रामचंदानी, ड्राई फ्रूट वारो शार्दुल टेकचंदानी, बाडिन वारो शामी मुल्तानी, खीर वारो बुमराह जेसवानी। अरे चेस ॿिनि खां खीर फिटी पियो आहे, ज़ाल गाॾियूं थी ॾे घर में। त इहे हुया 11 सुहिणा सिंधी जेके मैच खेॾंदा। त हाणे ॾिसणो आहे कि दिलियूं टुटंदियूं कि टीम